थियो ऐं इन बारे में मां SP साहब खां पूरी ब्रीफिंग वरिती है ऐं चेयरमैन साहब जे CM साहब जो हुकुम ते पहुतो आहियां। चेयरमैन साहब पंहिंजो SP साहब खां ब्रीफिंग वठी हाणे मां वञा थो उते सरज़मीन ते उते उन्हनि जे माइटनि सां कंडोलेंस बि कबी हुन सॼी सूरत हाल बि वठिबी ऐं जेतिरे क़दुरु तव्हां चओ था त तव्हांजा पार्टी जा मेंबर उते अक़लियत जा न पहुता आहिनि त वेरी फस्ट डे पहुता आहिनि। असांजो सेनेटर बि पहुतो आहे, असांजो जावेद साहब एडवाइज़र साहब उहो बि पहुतो आहे ऐं पंहिंजो ॿिया बि काफ़ी उहिदेदार असांजा पार्टी जा गॾु आहिनि उहे बि पहुता आहिनि। मां बि हाणे वञा पियो ऐं चेयरमैन साहब ख़ासि इंस्ट्रक्शन असांखे ॾिना आहिनि, उन्हनि जे हिदायतुनि ते असां वञूं पिया ऐं मुंहिंजे ख़्याल में पुलिस जेका इंक्वायरी करे रही उन मां आऊं अञा ताईं सेटिस्फाई आहियां ऐं इनशाला जल्द हिनजी रिज़ल्ट बि ईंदी ऐं कानून मुताबिक़ कार्रवाई थींदी। अच्छा, वज़ीर अला तव्हांखे को हिननि लाइ माली मदद लाइ कुझु पैसा बि ॾिना आहिनि? जी जी, घणा? वो मिनारी डिपार्टमेंट जे तरफां 5 लाख रुपया अॼु असां सेक ॾियूं था। अच्छा सर, एक इंडिया के जो चैनल्स हैं वो उसको मजहबी इंतहा पसंदी और रेप का जो है वो रूप दे रहे हैं। आप क्या समझते हैं कि इंडिया की जो पॉलिसी है पाकिस्तान के बारे में, हिंदू कम्युनिटी पाकिस्तान में कितनी अमन है, और आप इंडिया को क्या मैसेज देंगे जो इस पे जो है उन्होंने मीडिया ट्रायल कर रखा है? देखें, पहले तो मैं फ़ख्र से कहूँगा कि मैं पाकिस्तान में पैदा हुआ हूँ। पाकिस्तान में जितनी आज़ादी अक़लियत को है उसकी मिसाल नहीं मिलती है। मोदी हुकूमत की जो ज़्यादती है मिनार्टी से वो सारी दुनिया को पता है, और वो इंडिया में जो मिनार्टी के साथ ज़्यादतियाँ हो रही है वो भी सबको किसी से छुपा हुआ नहीं है। मुझे फ़ख्र है कि हमारे पीपल्स पार्टी के दौर में मिनार्टी के मुफाद मिनार्टी के हुकूक का सबसे ज़्यादा ख्याल रखा गया है, और पाकिस्तान की सरज़मीन पे हम जो है ना हिंदू, सिख, क्रिश्चियन, मुसलमान सब भाइयों की तरह रहते हैं, और पाकिस्तान जैसी आज़ादी जो अपना मिनार्टी की कहीं भी नहीं है। और मिनार्टी की मैं आपको बता दूं कि हमारी पीपल्स पार्टी की तरफ से मिनार्टी पे जनरल सीटों पे भी हमारे उम्मीदवार आते हैं, जिसमें मैं भी शामिल हूँ। अभी भी 3 सीटों पे जो है ना पीपल्स पार्टी के उम्मीदवार जनरल सीट पे खड़े हैं, और हमारे चेयरमैन साहब हर इवेंट में मिनार्टी के में शिरकत करते हैं, चाहे दिवाली हो चाहे क्रिसमस हो। और इंडिया जी जेका एजेंसी आहे राह उहा केतिरो मुलविस आहे इंतिशार जेको फैलाइनि पिया? कुझु बि नथो चई सघिजे जेसि ताईं इंक्वायरी रिपोर्ट साम्हूं न ईंदी तेसि ताईं कुझु चवणु ग़लति। अच्छा, 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, उनजा जेके आहिनि कातिल अञा ताणी हथ नथा अचनि। 4 ॾींहं शाम जो इहो वाक़े जी ख़बर पई, कल्ह को ॾींहुं गुज़रियो आहे, अॼु को ॾींहुं गुज़रियो आहे। 27 तारीख़ जो वाक़ियो सर। काफ़ी गिरफ़्तारियूं थियूं आहिनि ऐं इंशाल्लाह जल्द रिजल्ट ईंदी। अच्छा सर, लास्ट क्वेश्चन ये है कि जो इंडिया जो है मनफी प्रोपेगेंडा कर रहा है पाकिस्तान के खिलाफ हो, क्या मैसेज देंगे मोदी हुकूमत को? मोदी हुकूमत अपनी जो नापाक या गलत हरकतें जो है ना वो करना छोड़ दे तो अच्छी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।